आज हमारे ग्रह बसंत, आज हमारे ग्रह बसंत। आज हमारे ग्रह बसंत, आज हमारे ग्रह बसंत। गुन गाए प्रभु तुम बेअंत, गुन गाए प्रभु तुम बेअंत। आज हमारे ग्रह बसंत। सेवा भरे नमस्कार, सेवा भरे नमस्कार। आज हमारे मंगल चारे, आज हमारे मंगल चारे। आज हमारे महाआनंद, आज हमारे महाआनंद। चिंतलती भेटे गोविंद, आज हमारे ग्रह बसंत। आज हमारे बने फाग, आज हमारे बने फाग। प्रभु संगी मिले खेलन लाग, प्रभु संगी मिले खेलन लाग। होली कीनी संत सेव, होली कीनी संत सेव। रंग लागा अति लाल देव, आज हमारे ग्रह बसंत। मन तन मोलियो अति अनूप, सूखे नाही छाव धूप। सगली रुत हरिया होए, सद बसंत गुर मिले देव। आज हमारे ग्रह बसंत। बिरख जमियो है पार जा,
प्यारी साथ संगत, आज हमारे ग्रह वसंत ऋतु में इन होली के महापर्व में ता सभिनी जो स्वागत आहे हिन दरबार में, जिते असां सत्संग के क्रम में श्रीमद भगवत गीता ते सत्संग करे रहिया आहियूं। 18 अध्याय असां ॿुधी रहिया आहियूं। 57 नंबर श्लोक। श्री कृष्ण भगवान ॿुधाए रहियो आहे अर्जुन खे भक्ति जी महिमा, जेका ज्ञान खां पोइ भक्ति प्राप्त थिए थी उन जी महिमा। ज्ञान जो पड़ाव पार करण खां पोइ जेका भक्ति अचे थी उहा ज्ञान खां भी मथे आहे, मोक्ष खां भी मथे आहे, मुक्ति खां भी मथे आहे। ज्ञान में अद्वैत हूंदो आहे, माना ॿ न बचंदा आहिनि, हिकु थी वेंदा आहिनि। भक्तिअ में ॿ हूंदा आहिनि, पर हिते उहा भक्ति आहे जेको पहिरीं हिकु थी वियो परमात्मा सां ऐं वरी द्वैत में अची वियो, माना पहुची चुको परमात्मा सां मिली भी वियो, पर वरी अलग थियण चाही, भक्ति करण चाही साधक। उन जी वॾी महिमा आहे भक्तिअ जी। कृष्ण भगवान उन लाइ अर्जुन खे समझाएस तो ॿियो कुछ भी कोन्हे करणो भक्तिअ लाइ, केवल समर्पण, अर्पण, शरणागति। तू सब कम कर समता सां, बुद्धि योग माना समता। ऐं सब कर्म भी कर, पर चित्त मुंह में लगाए भगवान में। भगवान में मन लगा करे कर्म करे, इहा आहे भक्ति। असां इन बारे में ॿुधी चुका आहियूं कि भक्ति कंहिंखे चइबो आहे। भक्ति चइबो आहे कि कंहिंमां बि कोई अपेक्षा न, कंहिंमां कोई उम्मीद न, कर्म भी करण खां पोइ भी फल जी चाहना न। फल जी चाहना केवल परमात्मा उन मालिक मां चाहना। चेतसा सर्व कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पर, बुद्धि योगम उपाश्रित्य मचित सततम भव। सततम जो अर्थ आहे निरंतर। असांखे याद पड़ी हुजे निरंतर कि मां भगवान जो आहियां। कर्म कयूं संसार जा, पर संसार याद संसार जी न हुजे, याद निरंतर परमात्मा जी हुजे। इन्हे के चइबो आहे सततम भव, निरंतर मचित्त, भगवान में चित्त हुजे असांजो। हूअं छा थींदो आहे, असांजो चित्त परमात्मा में न हूंदो आहे, संसार में हूंदो आहे। चित्त द्रवित थी वेंदो आहे, असांजो चित्त पिघलजी वेंदो आहे, मन द्रवित थी वेंदो आहे ऐं भगवान जे अॻियां कठोर थी वेंदो आहे चित्त। भगवान जो सत्संग हुजे, भगवान जूं ॻाल्हियूं हुजनि, उते वरी चित्त कठोर मनुष्य जो थी वेंदो आहे ऐं संसार में द्रवत पिघलजी वेंदो आहे। थियण इहो खपे सत्संग में मन द्रवित हुजे, सत्संग में एतिरो द्रवित हुजे कि सत्संग में जेके भी ॻाल्हियूं अचनि उहे असांजी चित्त ते असर कंदियूं वञनि। असां स्वीकार कंदा वञूं कि हा इहा ॻाल्हि सही आहे, शास्त्रनि जी ॻाल्हि सही आहे, ऐं संसार में थी वञूं कठोर, उते हलायूं दिमाग़,
उते सोचूं कि इहो ग़लति बि थी सघे थो ऐं आहे ई ग़लति। संसार जा रूल्स, संसार जा रवाज, उते दिमाग़ हलायूं, पर भॻवान जे अॻियां दिमाग़ न दिल। माण्हुनि उल्टो करे छॾियो आहे। संसार में दिल ॾींदा आहिनि ऐं सत्संग में दिमाग़। ऐं जीअं जीअं ॾींहं गुज़रनि था तीअं तीअं माण्हू सत्संग में अञा कठोर पियो थो थींदो वञे, अञा ज्यादा ई होशियार पियो थो थींदो वञे। छो त अहंकार, हर के माण्हूअ खे पंहिंजे अहंकार जी चिंता लॻी पई आहे। संसार में हलेस कोन थी, उते नथो ॾेखारे अहंकार। हाणे सत्संगनि में तो अहंकार ॾेखारे माण्हू, बिल्कुलु उल्टो पियो थो करे। सत्संग में दिल ॾिबो आहे ऐं संसार में दिमाग़। अहंकार उते ॾेखार, उते सभु अहंकार ई वेठा अथई। उते वञी ॾेखारियो कॉम्पिटिशन अहंकार जी। सत्संग में अहंकार थोड़े, सत्संग में कठोरता थोड़े, सत्संग में दिमाग़ थोड़े, इते दिल, इते चित्त। छो त परमात्मा ई असांजो सॻो संबंधी आहे। जॾहिं असां संबंध स्वीकार कंदा आहियूं त प्रीत वधी वेंदी आहे। छो त पंहिंजो वणंदो आहे असांखे, पंहिंजो, चाहे पंहिंजो ॿार हुजे उहो वणंदो आहे, ॿिए जो न वणंदो आहे। तीअं पंहिंजो पुट हुजे वणंदो, ॿिए जो न। पंहिंजो जेको असां स्वीकार कयोसीं, डिसाइड थी वियो कि मुंहिंजो आहे, पोइ वणंदो। त अगरि परमात्मा खे असां स्वीकार करे वठूं कि मुंहिंजो आहे परमात्मा, त पोइ वणंदो। उन जा गुण बि असांखे वणंदा, उन जूं ॻाल्हियूं बि असांखे वणंदियूं। ऐं इहो ई तरीक़ो आहे परमात्मा सां निरंतर जुड़ण जो, कि असां उनखे पंहिंजो सम्झूं। हाणे जॾहिं पंहिंजो थी वियो असांजो, त पोइ हुनजी जिम्मेदारी आहे असां जहिड़ा बि आहियूं असांखे स्वीकार करे। अगरि असां में दोष बि हुजनि त असां इहो चऊंसि, असां जहिड़ा बि आहियूं तुंहिंजा अंश आहियूं, तो जीअं तूं ई तीअं असां ई आहियूं, तो ई ठाहियो अथई असांखे। असां में दोष आहिनि, कमियूं आहिनि, ते तूं दूर कर। बाक़ी न बि कंदे त बि असां तुंहिंजा ई रहंदासीं। इहा आहे भक्ति शरणागति, इहो आहे संबंध। इन में हीनता जी कहिड़ी ॻाल्हि आहे? संसार में हलंदो अथव, ग़लतियूं कयव त शुरू थी वेंदव चवण। छो त असांजा माइट थोड़ी आहिनि संसार वारा, उहो पंहिंजो सम्झंदा ई कान्हनि। पर भॻवान त पंहिंजो आहे, उहो उनखे असां चई सघूं था कि असां जहिड़ा बि आहियूं तुंहिंजा आहियूं, तुंहिंजा अंश आहियूं। हे प्रभु मुझे बता दो, हे प्रभु मुझे बता दो, चरणों में कैसे आऊं, हे प्रभु मुझे बता दो।
अच्छा हूं या बुरा हूं, जैसा भी हूं नाथ मैं तेरा। असां जहिड़ा बि आहियूं, असांखे बस एतिरो विश्वास रखणु खपे कि असां परमात्मा जा आहियूं, उन जा अंश आहियूं। पर भुलिजी विया आहियूं त विश्वास कयूं संतनि महात्माउनि ऐं शास्त्रनि जी ॻाल्हियुनि ते कि असां परमात्मा जा अंश हुआसीं, आहियूं ऐं रहंदासीं। संसार जा कॾहिं बि संबंधी कोन हुआसीं, न को आहियूं न को थी सघंदासीं। पर असां भुल करे वरिती आहे, संसार सां संयोग करे वरितो आहे, परमात्मा सां वियोग करे छॾियो आहे, भुल थी वई आहे। स्वामी राम सुखदास हिकु सुठी मिसाल ॾींदो हो कि संसार जो सदाई वियोग ई आहे। संसार कॾहिं बि संयोग थियो ई कोन्हे संसार सां, ऐं परमात्मा सां कॾहिं बि वियोग थियो ई कान्हे, उन सां सदाई योग ई आहे। पर भ्रम ॾिसो, असांखे लॻंदो आहे संसार सां सदाई जुड़ियल आहियूं ऐं परमात्मा सां विछड़ियल आहियूं, इहो भ्रम आहे। क्या कहिए रे भ्रम ऐसा, जैसा होए नाही तैसा, गुरबाणी। हाणे कीअं स्वामी राम सुखदास मिसाल ॾींदो हो कि जेसिताईं संसार जी का शइ असांखे न मिली आहे त उनखे चइबो वियोग, उन शइ सां वियोग आहे असांजो। मन में त आहे, उहा शइ वसियल आहे, पर अञा मिली कान्हे। जीअं ई उहा शइ मिलंदी आहे, जंहिं शइ जी इच्छा रही उहा शइ मिली वई, हाणे इहो संयोग थी वियो, पर मन मां वियोग थी वियो। सोचे ॾिसिजो, का शइ असांखे कान्हे त वियोग आहे, पर मन में संयोग आहे, मन में वेठी आहे उहा शइ। जीअं ई शइ असांखे मिली वई न, उहा ओॾी महिल ई मन मां निकिरी वेंदी आहे, छो त हाणे ॿाहिरि मिली वई। जेका शइ मिली वई हाणे उहा मन में न रहंदी, मन मां निकिरी वई। माना जेॾी महिल ॿाहिरि कान्हे ओॾी महिल अंदरि आहे सांसारिक शइ, ऐं जेॾी महिल ॿाहिरि आहे ओॾी महिल अंदरि कान्हे। इन जो मतिलबु संसार कॾहिं बि असां सां गॾु रहियो ई कान्हे, सदाई उहो वियोग ई रहियो आहे संसार सां। छो त ॿाहिरां असांखे सम्झो कंहिंखे पैसो खपे पर अथसि कान, त माना वियोग। पर जीअं ई पैसो मिली वियसि त कोई सुख थोड़ी मिली वेंदो आहे। मन में जेका हिकु ॾाढी तीव्र इच्छा हुई उहा हली वेंदी आहे, बसि उहा ख़तम थी वेंदी आहे, उहो दुख हलियो वेंदो आहे ग़रीबीअ जो। माना संसार हली वियो मन मां। कंहिंखे पद खपे, सीट खपे, जंहिं ॾींहुं सीट हुनखे मिलंदी ॿाहिरां, उन ई ॾींहुं मन मां सीट जी इच्छा हली वेंदी, माना मन मां हली वियो पद। त माना संसार कॾहिं बि कंहिंखे मिले कान पियो थो, हिकु भ्रम में पियो थो जिए। शइ न आहे तॾहिं बि न आहे, ऐं आहे तॾहिं बि न आहे, सांसारिक। पर परमात्मा त सदाई आहे आहे आहे, छो त हुन सां असांजो नित्य योग आहे। इनखे भक्ति चइबो आहे। नित्य योग अनुभव थी वञे, जीअं राधा ऐं कृष्ण ॿई मिलिया पाण में, भागवत पुराण में ईंदो आहे त इनखे चइबो नित्य योग। राधा कृष्ण मिलिया, वरी कृष्ण अलूप थी वियो त हिनखे चइबो वियोग। पर वरी राधा खे यादि अची वियो कृष्ण आहे कोन साम्हूं, पर स्मृति अची वई कि मूंसां गॾु कृष्ण रहियो। इनखे चइबो आहे योग में वियोग, नित्य योग में वियोग। ऐं थोरी देरि खां पोइ उहा स्मृति बि विसरी वई राधा खां, कृष्ण बि हलियो वियो ऐं यादि बि हली वई, त हिनखे चइबो वियोग में बि वियोग।
पर असांजो भगवान सां नित्य योग आहे। चाहे असांखे नज़र अचे, चाहे हुनजी यादि अची वञे, चाहे वो विसरी वञे, त बि हुन सां योग सदाई आहे। वो सदाई असां सां गॾु आहे। असां बसि मञी वठूं। माण्हू केॾा सारा गुरु कंदा आहिनि। गुरु कोई ॾाढा त कंदा कोन्हनि, थोपियो वेंदो आहे। कुल गुरु ससु चवंदी आहे नुंहं खे कि ॿुध बेटा, हीअ असांजो गुरु अथई, पुरसूमल पोहूमल, इहो असांजो खानदानी गुरु अथई, तोखे हिनखे मञिणो ई पवंदई। नुंहं मञी वठंदी आहे। हाणे जी ख़बर कान्हे, पोइ हाणे नुंहं जो न जान न पहचान न रिश्तो, पर ससु चयो त इन करे हुन संबंध जोड़े वरितो। ऐं पोइ हुनजे दिमाग़ में वेही रहंदो कि असांजा गुरु आहिनि, हीअ असांजा गुरु आहिनि। जेॾां बि ॻाल्हि निकिरंदी चवंदी हीअ असांजा गुरु आहिनि। माना हुनजे चित्त संबंध स्वीकार करे वरितो। त हिकिड़ो सांसारिक गुरुअ जो बि संबंध माण्हू स्वीकार पियो थो करे, त हुनजो छो नथो ईअं स्वीकार करे सघे असली परमात्मा जो, कि उहो मुंहिंजो परमात्मा आहे। छो त इन व्यास गद्दीअ चयो आहे। छो नथा असां स्वीकार करे सघूं कि हू मुंहिंजो मालिक आहे, उहो मुंहिंजो परमात्मा मुंहिंजो आहे, मां हुनजो अंश आहियां। उनमें इन तरीक़े सां उनमें असांजो चित्त निरंतर रमण कंदो। रहूं संसार में, पर यादि बणियल हुजे हुनजी। उन जूं ॻाल्हियूं ईंदे ई असां द्रवित थी वञूं। ऐं संसार में असांजी का विशेष भूमिका न हुजे, संसार सेकेंडरी हुजे, केवल ईअं ई निभाइण लाइ। ईअं जेको करे थो सघे, ऐं अर्जुन खे कृष्ण भगवान इहा ई शिक्षा पियो थो ॾे, सर्व कर्माणि चेतसा सर्व कर्माणि मयि संन्यस मत्पर। तो सभु कम जेके आहिनि उहे भली कर, पर मूंखे अर्पण करे छॾ कर्म, ऐं पंहिंजो मन बि मूंखे अर्पण कर। तूं निरंतर मुंह में चित्त रख, माना प्रेम कर। प्रेम भगवान सां उहो तॾहिं थींदो जॾहिं असांजो संबंध असां स्वीकार कंदासीं। उनखे रति बि चइबो आहे। रति परमात्मा सां चइनि प्रकारनि जी रति चई वई आहे। दास्य रति माना पंहिंजो पाण खे भगवान जो दास सम्झणु। ॿियो मञी वई आहे सख्य, भगवान खे पंहिंजो मित्र सम्झणु, दोस्त सम्झणु। टी रति वात्सल्य, भगवान खे पंहिंजो पाण खां नंढो ॿार सम्झणु। इहा बि भक्ति आहे, वात्सल्य। ऐं ॿियो माधुर्य, भगवान खे पंहिंजो कंत प्रियतम सम्झणु। कोई बि संबंध असां भगवान सां जोड़े सघूं था जेको असांखे ठीकु लॻे, पर कंहिं बि प्रकार सां जुड़ियल हुजूं, उन सां प्रेम कयूं, छो त उहो ई असांजो असली आहे, मिट माइट। त कृष्ण भगवान इन 57 नंबर श्लोक में चयो कि उन तूं मुंह में चित्त लॻाए, पंहिंजो मन मुंह में आसक्त कर। इन करण सां छा थींदो? अॻिते अचे थो 58 नंबर श्लोक में, मच्चित सर्व दुर्गुणी मत प्रसादात् तरिष्यसि अथ चेत त्वम् अहंकारात् न श्रोष्यसि विनक्ष्यसि। तू अगर मुंह में चित्त लगाईंदे, मुंह में अगर तू मन लगाईंदे, त मुंहिंजी कृपा सां तुंहिंजा सभु विघन कटिजी वेंदा। तू सभिनी विघ्ननि खां पार थी वेंदे। जीवन में विघ्न त ईंदा आहिनि,
बाधाऊं चऊं या दुर्गुण चऊं, सर्व दुर्गाणी हिते चयो वियो आहे। सर्व दुर्गाणी जो इहो ई अर्थ आहे कि जे दुर्ग किलो थींदो आहे, तीअं ई जीवन में साधक जे जीवन में विघ्न त ईंदा आहिनि। हली रहिया आहियूं परमात्मा जे तरफ़, पर अनेक विघ्न ईंदा आहिनि। कृष्ण भगवान चए थो, अगर तूं मूंसां प्रेम करीं, मूं में चित्त लॻाई, त मां तुंहिंजा विघ्न दूर कंदो वेंदो मैं, धीरे धीरे। बाधाऊं, रुकावटूं, शोक, दुख, कॾहिं स्वास्थ्य ख़राब थी वञे, इहो बि विघ्न आहे। कॾहिं धन हलियो वञे, आजीविका ते संकट अची वञे, इहो बि विघ्न आहे। शोक अची वञे, इहो बि विघ्न आहे। माना भगवान जे राह ते विघ्न ईंदा ई आहिनि साधक जे अॻियां। कृष्ण भगवान चए थो, तुंहिंजो कमु एतिरो आहे कि तूं पंहिंजो चित्त मूं में लॻाए, ऐं मुंहिंजो कमु आहे तुंहिंजे विघ्ननि खे हटाइण, तुंहिंजे विघ्ननि खे दूर करणु। मच्चित्त सर्व दुर्गाणी मत प्रसादात तरिष्यसि, तूं पार पहुची वेंदे इन्हनि विघ्ननि खां। इन्हनि विघ्ननि खे दूर करे तूं मूं ताईं पहुची वेंदे। हिन खे भवसागर चयो वियो आहे, संसार खे। तूं पार थी वेंदे। जीवन में दुख अचे, शोक अचे, संकट अचे, इहा का बुराई कान्हे। बुराई सिर्फ़ हिक ई आहे कि असां भगवान खां विमुख थी संसार सां जुड़ी विया आहियूं। बसि हिक इहा ई बुराई आहे। इहा बुराई असां दूर कयूं, बाक़ी बुरायूं हो दूर कंदो परमात्मा। असां हिन संसार सां प्रीत छॾे करे हुन सां प्रीत कयूं, हुन प्रभु परमात्मा सां, त पोइ असांजा विघ्न ऐं दुर्ग सभु ही परमात्मा दूर कंदो। जहिड़ीअ तरह प्रहलाद जे अॻियां विघ्न आया। प्रहलाद भगत भक्ति मार्ग अपनाए, देवर्षि नारद जी प्रेरणा सां हुन भगवान जी राह चुनी। त केॾा संकट, केॾा विघ्न असांजे अॻियां त कुझु बि कोन था अचनि, पर हर दफ़े हुनजी रक्षा कीअं थी? छो त इहो ई फार्मूलो कमु पियो थो करे। तूं मुंहिंजे रस्ते ते हल, विघ्न मां दूर कंदो मैं। तव्हांखे होलीअ जूं लख लख वाधायूं। पर हिन होलीअ जो असली रहस्य बि, असली कारण बि सम्झिजो, होली मनाए बि छो आहे। कहाणी त ख़बर आहे तव्हांखे, पर असली जेको मर्म इहो आहे कि हिकु छोकिरो बालक उन सत्य जो साथ ॾिनो। कहाणी इहा आहे। हुन पंहिंजे पीउ जो बि साथ कोन ॾिनो, ऐं हुन भय में अची करे ग़लति खे सही कोन चयो। ॻाल्हि सिर्फ़ एतिरी आहे कि हिकिड़ो छोकिरो हो, उन नंढी उमिरि में ई वॾो साहस पूर्ण कदम खयईं कि हुन नकली भगवान खे भगवान कोन चयो, हुन असली भगवान खे भगवान मञियो। ऐं उहो नकली भगवान हिन जो ख़ुदि जो पीउ हो, पर हिन चई न, मां कूड़ न ॻाल्हाईंदुमि, मां सच ॻाल्हाईंदुमि। पोइ उन सच ॻाल्हाइण में केॾियूं मुसीबतूं आयूं, केॾा संकट आया। इहा शिक्षा आहे होलिका जी कि होली जली वई, होलिका, प्रहलाद बची वियो। माना सत्य जी जीत थी। हिक सत्य जी जीत थींदी आहे विजयादशमीअ ते, दशहरे ते, ऐं ॿी सत्य जी जीत हीअ थींदी आहे प्रहलाद जी, हिकिड़े सरल ॿार जी जीत थी, धर्म जी जीत थी। हिरण्यकश्यप बि माराइजी वियो। त हाणे ॿुधायो, असां होली कंदा आहियूं त प्रहलाद जो जिक्र किथे थींदो आहे? बल्कि इहो थींदो आहे होलिका माता की जय।
हाणे इहा होली हिननि जी माता आहे सिंधियुनि जी। सिंधी रुगो चवंदा अथव होलिका माता, ॿिया न चवंदा अथव। त होलिका माता की जय, माना हिरणाकश्यप जी जेका भेण हुई उहा हिननि जी माता आहे। त हिरणाकश्यप केरु थियो हिननि जो? मामो, है न? मामो थियो न, होलिका माता तो मामो थियो हिननि जो। जाने अनजाने होलिका माता की जय। अरे वो बुराई जी प्रतीक आहे भाई, उहा बुराई हुई प्रहलाद खे पई मारे, त जय त प्रहलाद जी थियण खपे, जय सत्य जी थियण खपे। त कृष्ण भगवान ॿुधाए पियो थो कि हे अर्जुन, तूं मुंहिंजे राह ते हल, तुंहिंजा विघ्न बाधाऊं मां दूर कंदोमांइ। हर जुग जुग भगत, हर जुग जुग, हर जुग जुग भगत उपाया, पैज रखदा आया। हरणा कश दुष्ट हर मारिया, प्रहलाद तराया। हर युग में इहो फार्मूलो हलंदो कि जेको भगवान जे लाइ कदम वधाईंदो, स्वार्थ सां न, केवल पंहिंजो संबंध समझी करे, जेको संसार खां विमुख थींदो। असांजो कमु एतिरो ई करणो आहे, संसार खां विमुख थियणो आहे, ऐं पाणे पोइ परमात्मा पंहिंजे तरफ़ खीचींदो। पोइ संसार चुप करे न वेहंदो, पोइ इहो अड़ंगा विझंदो उन मालिक सां रोकण में। उहे अड़ंगा परमात्मा दूर कंदो। त ही भॼन आहे। प्रहलाद भगत खे जेॾी महिल होलिका विहारे थी गोद में ऐं काठियुनि में बाहि लॻाए वई, ओॾी महिल प्रहलाद भगत ही चए थो, मुंहिंजी कजै भली भगवान, मुंहिंजी कजै भली भगवान, मता मूंखे मारे होली, मता मूंखे मारे होली। मुंहिंजी कजै भली भगवान, मता मूंखे मारे होली। कया तो लाइ जिंद कुर्बान, लिखे जगदीश मूंखे जियदान, मता मूंखे मारे होली। होली ॾिसी मुंहिंजो रोल ॾके पियो, ॾकनि था चंद्र सितारा। अर्श ॾके थो, फर्श ॾके थो, ॾकनि था बादल कारा रे, ॾकनि था बादल कारा। मुंहिंजो बदन हुईअ जो बदन आहे बेईमान, मारे थो नाहकुन नौजवान, मता मूंखे मारे होली। एॾा जेॾी सूर सख थियूं, केर जो
कि तू मुझे राह ते हल, तुंहिंजा कंटक तुंहिंजूं विघ्न बाधाऊं मां दूर कंदो मैं। तंहिंखां पोइ वरी चएसि थो, अथ चेत त्वम अहंकारात न श्रेयोष्यसि विनक्ष्यासि। अगर तूं अहंकार कंदे ऐं मुंहिंजियूं ॻाल्हियुनि ते ध्यानु न ॾींदे त तूं नष्ट थी वेंदे। विनक्ष्यसि, तुंहिंजो पतन थी वेंदो। हाणे कृष्ण भगवान दादागिरी तो करे या कि मुंहिंजियूं ॻाल्हियूं न ॿुधंदे त नष्ट थी वेंदे। इहो त जलेबियूं कंदियूं आहिनि, पर फ़र्क़ु अथव। जलेबियुनि खे पंहिंजो ग्रुप बचाइणो आहे ऐं कृष्ण भगवान खे धर्म बचाइणो आहे। जलेबियूं ग्रुप बचाइण जे लाइ चई ॾींदियूं आहिनि, असांजी ॻाल्हियुनि ते न हलंदईं त तूं छुटी आहे, तूं तो गई। पर कृष्ण भगवान बि उहा ई ॻाल्हि थो चए। कृष्ण भगवान में ऐं जलेबियुनि में छा फ़र्क़ु आहे? कृष्ण भगवान तो चए अहंकार जे करे। जलेबियूं इहो न चवंदियूं आहिनि कि अहंकार जे करे, हो त पाण अहंकार वधाईंदियूं आहिनि। हिते प्रश्न इहो कान्हे कि तूं मुंहिंजी ॻाल्हि ॿुधंदे या न ॿुधंदे, इहो सवाल आहे ई कोन। हर कंहिंखे आज़ादी आहे कि कोई सत्संग ॿुधे चाहे न ॿुधे, इहो पाप या पुण्य कान्हे, इहा आज़ादी आहे। चाहे कृष्ण भगवान जी ॻाल्हि आहे, कंहिंजो ध्यानु न बि हूंदो आहे कॾहिं कॾहिं त छा हुनजो पतन थी वेंदो। कोई सत्संग में आयो वेठो पर ध्यानु न हुअसि हुनजो, अनजाने में, त काई दिक़त कान्हे। दिक़त किथे आहे ख़बर अथव कि माण्हू सत्संग में त वेठो आहे पर अहंकार सां वेठो आहे। जेको अहंकार रखी करे वेहंदो उनजो पतन निश्चित आहे। ॿुधण न ॿुधण त पोइ जी ॻाल्हि आहे। अहंकार सां ॿुधण माण्हूअ जो पतन निश्चित आहे। ऐं अॼुकल्ह इहो ई थी रहियो आहे। अॼुकल्ह हिते त कोन थींदो आहे, पर असां पाठनि ते वेंदा आहियूं न, त नज़र ईंदो आहे कि जेके ॿुधण आया आहिनि इहे अहंकार सां ॿुधण आया आहिनि। छो त उन्हनि खे कुर्सी खपंदी आहे। कुर्सीअ ते वेहण का बुराई न आहे, पर उन्हनि जो एटीट्यूड ॾेखारींदो आहे कि ईअं वेठियूं आहिनि ॼण फिल्म ॾिसण आयूं आहिनि। पोइ मां पाठनि ते चवंदो आहियां कि हिकिड़ा माण्हू थींदा आहिनि जेके सत्संग ॾिसण ईंदा आहिनि, ॾिसण जे लाइ ईंदा आहिनि, हो रुगो ॾिसंदा आहिनि। ऐं हिकिड़ा अहिड़ा हूंदा आहिनि जेके ॿुधंदा आहिनि, ऐं हिकिड़ा अहिड़ा थींदा आहिनि न को ॿुधंदा आहिनि न को ॾिसंदा ई आहिनि। हुननि खे इहो बि यादि न हूंदो आहे कि छा नज़र आयो अॼु। हू सिर्फ़ु वेठा हूंदा आहिनि अहंकार सां। हू सीट ते पंहिंजी कुर्सी संभाले ऐं पंहिंजो पाण खे संभाले वेठा हूंदा आहिनि कि मां हुअसि हुते ऐं मां ईअं न हुअसि, मां स्पेशल हुअसि हुते। अहिड़े माण्हूअ जो पतन निश्चित आहे। अहिड़ो माण्हू नष्ट थी वेंदो, पंहिंजो जीवन नष्ट करे छॾींदो। भगवान पियो थो ॻाल्हाए, व्यास गद्दीअ तां सम्झो। हिते केरु पियो थो ॻाल्हाए? श्री कृष्ण भगवान भगवत गीता जे माध्यम सां। ऐं कोई कुर्सीअ ते वेठो हुजे, ॿुधे त बिल्कुल बि न, ॾिसे बि न, बसि हुनखे एतिरो यादि हुजे कि मां वेठी हुअसि, मां हुअसि हुते, पूरो कलाकु हुअसि मां। छा थी सम्झी? कृष्ण भगवान चए थो हुनजो बेड़ो 100% ॿुॾंदो। सवाल इहो कान्हे कि मुंहिंजी न ॿुधई इन करे बेड़ो ॿुॾंदो, न, अहंकार जे करे हूअ ख़ुदि पंहिंजो बेड़ो ॿोड़ींदी। त बचिजो इन अहंकार खां। अर्थ चेत त्वम अहंकारात न श्रेयोयसि विनक्ष्यसि। अर्जन तक खे तो चएसि, अर्जन अगर तूं बि अहंकार रखी करे ॿुधंदे कि मूंखे सभु पतो आहे, मूंखे त इहो पतो आहे, मां हीअं मां हीअं, त तुंहिंजो पतन थी वेंदो, तूं नष्ट थी वेंदे। त असां भगवान जूं ॻाल्हियूं ॿुधूं अहंकार सां न,
शरणागति सां। हिते सत्संग खे असां विराम था ॾियूं, वरी पोइ मिलूं था। बोल श्री कृष्ण भगवान की जय।